ऐं हिकिड़े नबी पाक पिया फरमाइनि बिलाल इश्क मोहम्मदी ॾिसो रंग ते कोन्हे नस्ल ते कोन्हे खुदा के इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम जंहिंजे दिल में जेतिरी इश्क मुस्तफ़ा जी शमअ वधीक रोशन हूंदी अल्लाह ऐं उनजे रसूल के महबूब ऐं प्यारो ओतिरो वधीक हूंदो। हज़रत बिलाल तो फरमाए हज़रत बिलाल उन्हें के नबी पाक हिकिड़े ॾींहुं खिली फरमायो ऐं बिलाल या रसूल अल्लाह लब्बैक हाज़िर आहियां। पाण फरमायूं तू जन्नत में मां मोहम्मद करीम खां अॻु में वेंदे। बिलाल अखियुनि में पानी तो आणे रोई तो रे या रसूल अल्लाह मां हिकिड़ो मिस्कीन गुलाम बानी जो ॿार मुंहिंजी ताक़त कहिड़ी आहे मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे जो आमना जे लाल मोहम्मद मुस्तफ़ा खां अॻु में मां जन्नत में वञा। या रसूल अल्लाह या गुस्ताखी माफ़ कयो मूंखे अहिड़ा अल्फाज़ न चओ मुंहिंजी दिलि टुटी पवंदी मूं कॾहिं बि महबूब नबी खां अॻु में कॾहिं मूं हिकु कोन वधाई आहे। पाण करीमन खिली ॾिनो पाण फरमायूं बिलाल तोखे मां मोहम्मद करीम ते हिकिड़ी ख़ुशख़बरी थो ॾियां ऐं तूं जन्नत में मूंखां अॻु में इन करे वेंदे जो 1.25 लख नबी बुराकनि ते चढ़ी जन्नत ॾे रवाना थींदा पर मां मोहम्मद करीम दुनिया में जंहिं कसवा ॾाची जे मथां चढ़ंदो हुउसि उन सां मुंहिंजी मोहबत हुई ऐं कसवा मूंखे चयो हो त या रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं जन्नत में दाख़िल थी त मूं कसवा ॾाची जे मथां चढ़ी पोइ दाख़िल थी जा। ऐं महबूबन फरमायो मां मोहम्मद चढ़ियल उन कसवा ॾाची ते हूंदुसि पर उन कसवा ॾाची जी जेका मुहार आहे ऐं बिलाल उहा तुंहिंजे हथ में हूंदी पहिरीं तूं जन्नत में दाख़िल थींदे पोइ मां मोहम्मद दाख़िल थींदो। ऐं हुनखे रसूलुल्लाह जो इश्क मोहब्बत एतिरो आहे अज़ान कोन थो ॾे बेचारो हबश जो हो अशहद कोन थो थी सघे असहद थो चवे असहाबी अरब जा वॾा फसीह भली हुआ उन्हनि चयो या रसूल अल्लाह ही बिलाल इहो त अज़ान त ॾे कोन थो सघे ग़लती थो करे असहद थो चवे पियो। पाण करीमन फरमायो ठीकु आहे बिलाल खे चओ अज़ान न ॾे ॿियो को सुठो कारी सां वठी अचो उहो अज़ान ॾे। बिलाल खे सोमानी खां पोइ महबूबन जो पैगाम मिलियो तूं हाणे मोज़न कोन्हे मोज़न ॿियो महबूबन मुक़ररु फरमाए छॾियो आहे। बिलाल हबशी घर को तो वञे घर तो हुयो ई कोन हू तो सॼो मस्जिद रहंदो ई मस्जिद नबवी में गुलाम हो महबूब नबी जो पोइ छा की ॿाहिरि निकितो हिकिड़ो चाकू या का छुरी खणी आयो ऐं मस्जिद जे कुंड में वेही रहियो पंहिंजी ज़बान खे ही ॿाहिरि कढे चई जेकॾहिं फजुर जी बाग कंहिं मूं खां सवा कंहिं ॿिए असहाबी ॾिनी त मां हिन छुरी सां पंहिंजी ज़बान कपे छॾींदुसि जंहिं ज़बान मूंखे मुस्तफ़ा जे मौज़नी जे मनसब तां हटायो आहे। बिलाल हबशी सॼी राति वेठो आहे ऐं राति डिघी पई थिए माण्हू सुम्ही सुम्ही थकिजी पिया तमामु डिघी राति थी हुई सिजो भरे ई कोन पियो। आख़िर माण्हू बेज़ार थी रसूलुल्लाह जे दर ते आया महबूबन खे अर्ज़ था कनि या रसूल राति डिघी थी आहे छा सुबुह जो थियण वारी कोन्हे फजुर जूं अज़ानूं ई कोन थियूं अचनि। पाण करीम जा जवाब ई कोन पिया ॾियनि। ख़ुदा पंहिंजे मलाइक जिब्रील खे मोकिलियो जिब्रील अचे थो चवे थो या रसूल अल्लाह अर्ज़ कयो जिब्रील सगोरे रहबर राति न खुटणी आहे जेसी बाग बिलावल न ॾींदो तेसी बाख न फुटणी आहे। बिलाल जो लफ़्ज़ ख़ुदा कोन थो ॾिसे अशद थो चवे या असद थो चवे ख़ुदा त बिलाल जे इश्क ई मोहब्बत खे थो ॾिसे हुनजी ज़बान वीचारे जी बातड़ी ज़रूर आहे पर जेका बिलाल हबशी पंहिंजे दिल मां अज़ान थो ॾे इन जे करे ख़ुदा हुनखे इहो मनसब थो ॾे त क़यामत जे ॾींहुं दुनिया में जेके क़यामत ताईं मस्जिद जा मोज़न हूंदा उन्हनि जो जेकॾहिं सरदार हूंदो त बिलाल हबशी हूंदो। या रसूल हाणे जल्दी उथो साहबी खे चओ बिलाल खे चवे त बिलाल जेसिताईं अज़ान न ॾींदो तेसिताईं रब करीम सिज कोन उभारींदो। ख़ुदा वक़्त खे टाइम खे रोके थो। हिकिड़ो दफ़ो ख़ुदा वक़्त खे तॾहिं रोकियो जॾहिं आमना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा महराज ते पियो वञे। हिकिड़ो दफ़ो ख़ुदा वक़्त खे तॾहिं रोकियो जॾहिं बीबी फातिमा जिंड पी पीए जिंड पीअंदे हुनजे चेहरे जे मथां थोरो कपिड़ो हटे थो रब करीम सिज खे कोन थो उभारे। राति डिघी थी माण्हू परेशान जिब्रील आयो या रसूल अल्लाह सैयदा फातिमा जो जिंड पीअंदे हुनजे
मामूली चेहरे जे मथां पर्दो मुबारक हटी वियो आहे। अॼु ताईं ख़ुदा जे सिज फातिमा जो चेहरो कोन ॾिठो आहे। ऐं मुंहिंजा महबूब नबी तूं उथ पंहिंजी न्याणी जे चेहरे ते कपिड़ो सही कर त ख़ुदा सिज खे उभारे। ऐं टियों दफ़ो जॾहिं महबूब नबी जो ग़ुलाम बिलाल हबशी जॾहिं बाग नथो ॾे ख़ुदा हुन जे लाइ सिज खे थो रोके। अलामा इकबाल फरमाईंदो हो फ़लसफ़ा रह गया तलकीन ग़ज़ाली न रही, रस्म अज़ा रह गई पर रूह बिलाली न रही। असां वटि हर शइ